जे आसरे जे आसरे भलो साईं जे आसरे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंदजी आका सरवर दो कोनेन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सना ख़्वान जेको 7 सालनि खां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में नात पढ़ी सरकार जे दरबार में नज़राना अक़ीदत पेश कंदो आहे। गुरबत सबब मदीनी वञण वारी सिक बेचैन करे छॾियो। उन हवाले सां पेश आहे चार JDO न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंदजी हीअ रिपोर्ट। नवाब अली मोहम्मद जो मशहूर नात खान अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे शान में नात पढ़ी नज़राने अक़ीदत पेश कंदा आहिनि। अचो नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं था हुन जो इहे इश्क आहे, इश्क रसूल जंहिंमें हू दर दर ते नात पढ़ंदो आहे, सना पढ़ंदो आहे मदीने वारे साईं। उन सां ॻाल्हि ॿोल साईं मूंखे नात ॻाइण 7 साल थिया। अच्छा, मदीने विया हो न शौक़ु कीअं पैदा थियो? शौक़ु बसि मालिकनि जो उस्ताद बराद हो, शुक्र आहे इहो नसीब थियो। हाणे शौक़ु थियो मदी जन यार घुराए ॻाईंदे 7 साल थिया मुंहिंजा भाउ। ॿियो को ॿोल ॿुधायो नात जो गती विया हो विया। तुंहिंजे दर्शन काण मिठा दिलबर कॾहिं हित थो विहां, कॾहिं हुत थो विहां। मन मेर करीम बूब मिठा, मन मेर करीम बूब मिठा। नाज़रीन जी तव्हां ॿुधो हीअ आशिक़ रसूल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में दरबार रिसालत में जेको आहे नज़राने अक़ीदत पढ़ी, नात पढ़ी, सना ख़ान पढ़ी, नात पढ़ी जेको आहे नज़राने अक़ीदत पेश कंदो आहे। बिल्कुलु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत लिल आलमीन आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम ग़रीब मिस्कीन जो आसरो आहे, सारी काइनात सरदार आहे। बिल्कुलु मुंहिंजा विचार नबी पाक अलैहिस्सलाम जी सना ख़ान तमामु इहे अज़ीम आहिनि जेके महबूब जे शान में नातूं पढ़ंदा आहिनि। कैमरामैन नज़ीर सां गॾु HRD न्यूज़।